एक ॿी अहम ख़बर मां इस्लामाबाद में सेनेटर फैसल जावेद के प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहरनि घेरे वरितो आहे। शहरनि पारां सेनेटर फैसल जावेद खां महांगाईअ बाबति सवाल कया विया। शहरनि चयो त अटो खंड ऐं बिजली महांगी थी वई आहे, उहो केॾांहुं वञनि। मूंखे आगाह कई पिया इस्लामाबाद में सेनेटर फैसल जावेद के प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहरनि घेरे वरितो आहे। शहरनि पारां सेनेटर फैसल जावेद खां महांगाई बाबति सवाल पिण कया विया आहिनि। मूंखे आगाह कयूं त शहरनि चयो त अटो खंड ऐं बिजली महांगी थी वई आहे, हू केॾांहुं वञनि। अहम ख़बर मूंखे ॾियूं पिया इस्लामाबाद में सेनेटर फैसल जावेद के प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहरनि घेरे वरितो आहे। शहरनि पारां सेनेटर फैसल जावेद खां महांगाई बाबति सवाल कया विया आहिनि। मूंखे आगाह कई पिया त शहरनि चयो त अटो खंड ऐं बिजली महांगी थी वई आहे, हू केॾांहुं वञनि। अहम ख़बर मूंखे ॾियूं पिया इस्लामाबाद में सेनेटर फैसल जावेद के प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहरनि घेरे वरितो। शहरनि पारां सेनेटर फैसल जावेद खां महांगाई बाबति सवाल कया विया। शहरनि चयो त अटो खंड ऐं बिजली महांगी थी वई आहे, हू केॾांहुं वञनि। मूंखे आगाह कई पिया इस्लामाबाद में सेनेटर फैसल जावेद के प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहरनि घेरे वरितो आहे। शहरनि पारां सेनेटर फैसल जावेद खां महांगाई बाबति सवाल कया विया। अहम ख़बर मूंखे ॾियूं पिया शहरनि चयो त अटो खंड ऐं बिजली महांगी थी वई आहे, हू केॾांहुं वञनि। इस्लामाबाद में सेनेटर फैसल जावेद के प्रेस कॉन्फ्रेंस दौरान शहरनि घेरे वरितो आहे। शहरनि पारां सेनेटर फैसल जावेद खां महांगाई बाबति सवाल कया विया। शहरनि चयो त अटो खंड ऐं बिजली महांगी थी वई आहे, हू केॾांहुं वञनि।